असांजो इष्ट देव आहे झूलेलाल उॾेरोलाल। अॼु खां 1000 साल अॻु बि हुन असांजे धर्म जो बचाव कयो हो। मुसलमाननि जो राज हो। ज़ालिम मिर्खशाह असांखे धर्म बदिलण ते ज़ोर भरियो। झूलेलाल पंहिंजो अवतार धारे करिश्मो ॾेखारे असांजे धर्म जी रक्षा कई। गुज़िरियल 7 ॾहाकनि में इष्ट देव झूलेलाल जी महर सां सचाईअ ऐं लगन सां महिनत करे अॼु सिंधी शरणार्थीअ मां परमार्थी बणिजी विया आहिनि। सभिनी जे लाइ स्कूल, कॉलेज, अस्पतालूं ऐं धर्मशालाऊं खोलियूं आहिनि। हर हंधि झूलेलाल जा सुंदर मंदर बि खोलिया विया आहिनि। हर साल चेटी चंड ऐं चालीहे साहिब जा ज़बरदस्त मेला लॻाया वेंदा आहिनि। इन्हनि मौक़नि ते ईंदी आहे यादि पंहिंजे सिंध जी।